हर साल वांगुरु हिन साल भी जेको आहे सचल कम्यूनिटी जे तरफ़ां मेहरापुर जोखियुनि जी इमाम बारगाह में किताबी मेलो सजायो वियो आहे। अचो त हिते जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज मेहरापुर खां आई आहियां, उते लेक्चरर जी मूंखे पोस्ट आहे। ऐं हिते किताबी मेलो लॻो आहे, माशाल्लाह सां इलाही सुठो आहे। असां पंहिंजा सभु स्टूडेंट्स हिते आया आहियूं विज़िट करण जे लाइ, सो इलाही सुठो लॻो। ऐं अहिड़ा मेला लॻणु खपनि। तमामु घणी ख़ुशी थी असांखे, डिफरेंट क़िस्मनि जा किताब वग़ैरह मौजूदु आहिनि, ॿार वग़ैरह असांखे तमामु घणी ख़ुशी थी। असां सचल कम्यूनिटी जा थोरा ई था आहियूं, बल्कि हीउ मेलो सालियानो न हयो वञे, हफ़्तेवार या महीनेवार हयो वञे। हिते उर्दू अदब जा, सिंधी अदब जा, इंग्लिश जा हर क़िस्म जा किताब मौजूदु आहिनि। मेहरापुर में जेको किताबी मेलो लॻो आहे, असांखे मतिलबु स्टूडेंट जे लाइ इहो किताबी मेला ज़रूरी लॻणु घुरिजनि, छो जो मतिलबु हिते मुख़्तलिफ़ ॿाहिरियां किताब जेके हिते मेहरापुर में अवेलेबल न आहिनि, उहे असांखे मतिलबु हिते सुठे रेट में ऐं मुनासिब रेट में मिलंदा किताब। इन जे लाइ मेहरापुर में अहिड़ा हर साल वधि खां वधि मेला लॻनि। हीअ हर साल मेलो लॻे थो पियो, टियों साल आहे इनखे। ऐं हिते हर मौज़ूअ ते किताब आहिनि, फिक्शन हुजे ऐं इस्लामी हुजे, साइंसी किताब हुजनि, हर हवाले सां हिते किताब मौजूदु आहिनि। ऐं माशाल्लाह हिते ॿार बि अचनि था पिया, शागिर्द बि आहिनि ऐं माण्हुनि में शौर बि आयो आहे। न त कुझु साल पहिरें किताबनि ख़रीद करण जो रुझान एतिरो न हुयो। हीअ हिन मेले जी करिश्मो आहे जो ही माण्हू ऐं ही ॿार अॼु हिते आया आहिनि ऐं हिननि जे हथनि में किताब आहिनि। ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं हीअ असांजो लगातार हीअं ई हलियो त किताबनि जो जेको शौर हिते पैदा थींदो उहो शायदि किथे ॿिए हंधि तव्हांखे नज़र न अचे। ऐं किताब आहे ई शौर, किताब पढ़ण सां माण्हू इंसान थिए थो पियो। किताबनि जा मेला या किताबी जेको कमु आहे, अभ्यास वर्कशॉप ऐं इहे जेके थियनि था कम, इहे ॾाढा सेहतमंद सरगर्मी आहे ऐं इहे ज़रूरु थियणु घुरिजनि। सिंधी समाज जी जागृता शऊर जे लाइ अहिड़े क़िस्म जा जेके इवेंट आहिनि उहे तमामु घणा ज़रूरी आहिनि, जंहिंसां हर तबिके जे माण्हूअ जी उते शिरकत थिए थी ऐं उन सां समाज में हिकिड़ो तहरुक पैदा थिए थो। कम्यूनिटी वारा इहे कमु जेको कयो आहे हिननि किताब मेले जो, इहो तमामु भलो कमु आहे ऐं इंसाननि जी भलाई लाइ कमु आहे। हिन दौर में जॾहिं ते किताबनि जो शौक़ु घटि थी वियो आहे, हिकिड़ो इहो ई ज़रियो आहे जंहिंजे करे किताबनि जो शौक़ु माण्हू वधंदो। अॼु असां हिते आया आहियूं किताबी मेले ते मेहरापुर में, जेको तमामु सुठो इंतज़ाम कयो वियो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में तमामु सुठो आहे। इहो बि गुज़िरियल साल बि कयो वियो, जिते असां आयासीं ऐं असांखे तमामु बहितरीनु लॻो हुयो। असांजो फ़र्ज़ु आहे अञा दोस्तनि खां कुझु किताब वठूं ऐं पंहिंजे लाइब्रेरी लाइ वठूं ऐं पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं। ऐं असांजे अॼुकल्ह माहौल में इहो रुझान वधी वियो आहे त असांजे ॿारनि में मोबाइल फ़ोन आहिनि, बुक्स कोन्हनि खे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त असांजी इहा मुआशरे ज़िम्मेवारी त असां ॿारनि खे पढ़ायूं ऐं बुक्स वठायूं ऐं पंहिंजे हिकिड़ो अतियो असांजो आहे त सखावत बि आहे त किताब परचेज करे दोस्तनि में या ॿारनि में विरायूं। असीं पंहिंजे स्टूडेंट्स खे बि वठी आया आहियूं किताबी मेलो ॾेखारण जे लाइ। असल में असांखे ज़रूरत आहे त अहिड़े क़िस्म जा किताबी मेला लॻणु घुरिजनि, छो जो किताब जी अहमियत ॾींहों ॾींहुं घटिजंदी थी वञे। सचल कम्यूनिटी जे तरफ़ां हिकु बहितरीनु कोशिशि आहे, अहिड़ा मेला लॻंदा त असीं किताब जी अहमियत खे सम्झी सघंदासीं। हूअं त ॾिठो वञे त किताब जी अहमियत हर दौर में रही आहे ऐं अॻिते बि रहंदी। किताब जी अहमियत खां कोई बि नटाए नथो सघे, पर अॼुकल्ह दौर जूं तक़ाज़ाऊं बदिलजी वियूं आहिनि। असीं चाहियूं था त अहिड़े क़िस्म जा मेला बि थियनि ऐं किताब खे उहो मान मिलणु घुरिजे जेको उनजो मान आहे। असांजे स्टूडेंट्स आया आहिनि ऐं इंतिहाई दिलचस्पी सां किताब परचेज़ बि कया अथनि ऐं पढ़नि बि थियूं पियूं ऐं हिकिड़ी सुठी ऐं हेल्दी एक्टिविटी आहे। हे जेको मेलो आहे इहो सचल कम्यूनिटी जे तरफ़ां लॻायो वियो आहे, 3 ॾींहं जुमो छंछरु आर्तवार। ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त असां शहर जे माण्हुनि खे को न को माहौल ॾियूं। माहौल कहिड़ो ॾियूं? कॾहिं असां कंहिं न कंहिं हवाले सां को अदबी प्रोग्राम कराईंदा आहियूं, जंहिंमें किताब जी महूरत या को मरी वेंदो आहे उन जी यादि में को प्रोग्राम। पर असांखे 3 साल थियो आहे असां हे किताबी मेलो लॻाए रहिया आहियूं। किताबी दुनिया जेका आहे तमामु वसी दुनिया आहे ऐं असां चऊं था त किताब जेको माण्हू वठंदो ज़ाहिर आहे पंहिंजे औलाद खे पढ़ाईंदो, धीउ खे पढ़ाईंदो, पुट खे पढ़ाईंदो। सुभाणे उहो जॾहिं फ़ौत थी वेंदो त कम अज़ कम हुनखे यादि हूंदो त मूंखे पंहिंजे पीउ हे किताब ख़रीद करे ॾिनो। कैमरामैन सां गॾु मुजाहिद हुसैन सामटियो, मेहरान टीवी न्यूज़ मेहरापुर।